नाज़रीन, गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे राशिद सुमरो की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त तालीम खाते की नाअहलीअ सबब तालके गढ़ी यासीन के ॻोठ मोहम्मद हयात दीनारी के प्राइमरी स्कूल की बिल्डिंग सफ़ा ज़बून ऐं ख़त्म थी वही है। मुल्क जो मुस्तक़बिल ॻोठ जा मासूम गुलड़ा तालीम के ज़ेवर का महरूम बणिजी विया आहिनि। एक पासे स्कूल में दाख़िल 200 खां मथे शागिर्दनि लाइ बिल्डिंग न आहे त ॿिए पासे वरी पहिरें खां 5 दर्जे ताईं शागिर्दनि खे पढ़ाइण लाइ सिर्फ़ु हिकु उस्ताद मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं सबब ॿार तालीम हासिल करण बजाए समूरो वक़्तु रांदि रूंद में सरफ़ कनि था। ॻोठ मोहम्मद हयात दीनारी के रहवासियुनि कंदर नूरारी, नूरबख्श दीनारी, वाजिद अली दीनारी, म्यादा दीनारी, मोहम्मद कासिम दीनारी, अब्दुलक दीनारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त मुसलसल दां कूक कयूं पिया पर नाअहल तालीम खाते के अमलदारनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि के कन ते जूं बि नथी चुरे। ॻोठ के न्याणियुनि समेत सवें ॿार ॻोठ जा तालीम पिराइण खां रहिजी विया आहिनि। हिननि चयो त स्कूल में न फर्नीचर आहे, न पाणीअ जी का सहूलियत आहे, न वरी का बिल्डिंग आहे। 200 खां वधीक दाख़िल शागिर्दनि खे पढ़ाइण लाइ सिर्फ़ु हिकु उस्ताद मुक़ररु कयो वियो आहे। ॻोठाणनि तालीम खाते के सूबाई वज़ीर सरदार शाह, वज़ीर आला सिंध, DO शिकारपुर, TO ऑफिसर सिराज अहमद जूनेजो चूंडियल नुमाइंदनि समेत लाॻापियल अख़्तियारनि खे अपील कई आहे त ख़ुदारा मज़कूर ॻोठ में स्कूल की बिल्डिंग खे ठाहे ऐं नओं फर्नीचर अलाट कियो वञे ऐं जॾहिं त उस्तादनि जी खोट खे पूरो करे समूरो उस्तादनि जो अमलो चौकीदार पटेवाले समेत मुक़ररु करे ॾिना वञनि त जीअं ॻोठ जा मासूम गुलड़ा ॿार तालीम जे ज़ेवर सां आरास्ता थी सघनि।